Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. कोई स्कीमों को मेगा स्कीम कहके कराची की जिल्लत करना, इससे ज्यादा और क्या हो सकती है। मैं गवर्नर नवीद साहब के कहने पे आज सत्ता शुरू करते हैं, ये 2000 रुपए हाजिर क्या कब से कब 2 स्कीमें तो पूरी हो जाए। बात सारी ये है कि ऐवानों का, जमहूरी इदारों का एक मुकद्दस मकाम होता है। आपको एहतजाज करने का हक हासिल है। अब जैसे मेरे ये दोस्त यहाँ कराची के बेटे आवाज लगा रहे हैं, इनको पुरसुकून और पुरअमन तरीके से एहतजाज करने का बिल्कुल हक हासिल है। सिंध असम्बली के इजलास दौरान मुत्तहिदा पाकिस्तान के मेंबर्स जो गोड़ मेंबर्स स्पीकर जी डाई साडो धरणो हणी वेही रहा। हुकूमती मेंबर्स की बजट तकरीर दौरान मुत्तहिदा मेंबर्स गोड़ कंदा रहा। मुत्तहिदा मेंबर्स बजट रद्द कंदे चयो त कराची ऐं हैदराबाद के माण्हुनि खे एडो तंग न कयो जो असां इहो चवण ते मजबूर थी वञूं त ही असम्बली भी असांजी न आहे। सिंध सरकार की बजट रद्द कयूं था ऐं पंहिंजो एहतजाज जारी रखंदासीं। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त मुत्तहिदा वारनि जी ॻाल्हियुनि जो जवाब ज़रूरु ॾींदुसि। PTI MPA हलीम आदिल शेख चयो त अयान अली जो नालो खणंदे ई ऐवान में गोड़ थी वियो। ॿुधायो त सही इहा अयान अली केरु आहे। सवाई वज़ीर मुकेश कुमार चावला चयो त असां बि पुछूं था त सीता वाइट केरु आहे, वञो शेरू खे वठी अचो। इधर मोटरसाइकिल में 3 दफा इधर चक्कर लगा के गई हूँ। मोटरसाइकिल के अंदर एकदम जब हम इधर से इंटर हुए मोटरसाइकिल फटी है। लाहौर में दहशतगर्दी, जौहर टाउन में धमाके के नतीजे में पी पुट समेत 3 ॼणा मारिजी विया, 24 खां वधीक ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि में पुलिस अहलकार, हिकु औरत ऐं 2 ॿारड़ा शामिल। पुलिस मूजिबि धमाको घर ॿाहिरियां बीठल कार में थियो। केतिरनि इमारतुनि खे नुक़सान पहुतो। धमाके सां ज़मीन में 4 फुट खॾो पइजी वियो। IG पंजाब इनाम गनी चयो आहे त धमाके जो हदफ़ पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारा हुआ। फौरी तौर धमाके की नौयत बाबति कुछ नथो चई सघिजे। हाफ़िज़ सईद जो घर टारगेट हुअण बाबति सवाल ते IG पंजाब चयो त हाई वैल्यू टारगेट घर जे भरिसां पुलिस पकेट आहे, तंहिं करे गाॾी घर भरिसां न वञी सघे। लाहौर धमाको आपघाती हो या न, जांच जारी। अखियुनि ॾिठी शाहिद औरत जो चवणु आहे त हिकु शख़्स मोटरसाइकिल बीहारे वियो, जंहिंजी कुछ देर बाद धमाको थियो। धमाके बाद शहर जी अस्पतालुनि में इमरजेंसी लागू। शहरनि पंहिंजी मदद पाण तहत बि ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो। पंजाब के वॾे वज़ीर उस्मान बोज़दार नोटिस वठंदे IG पंजाब खां रिपोर्ट तलब करे वरिती। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद चयो आहे त धमाके जी नौयत जो पतो लगाए पियो वञे, ज़िम्मेवारनि खे बख़्श न कयो वेंदो। सिंध के वॾे वज़ीर मुराद अली शाह जो पंजाब के वॾे वज़ीर उस्मान बोज़दार सां फ़ोन ते राब्तो। दहशतगर्द वाक़े जी मुसम्मत। जब आप पाकिस्तान की तरक्की में एक ईंट का इजाफा नहीं कर सके तो आपको किसने ये हक दिया कि आप पाकिस्तान की मोटरवेज को, एयरपोर्ट्स को, पाकिस्तान के बड़े बड़े मंसूबों को आप गिरवी रखें। ये थी आपकी माहिरीन की टीम, ये थी आपका होमवर्क। मरी हुई हुकूमत को जो वफात पा चुकी हुई है बहुत साल पहले, उसको जिंदा रखने के लिए, उसको चलाने के लिए उनको जिन जिन कंधों की ज़रूरत है उनको बचाने के लिए वो पूरे पाकिस्तान को दाव पे भी लगा सकते हैं, उसके असासे गिरवी भी रख सकते हैं। ये मुसल्लत शुदा लोग हैं, ये पार्लियामेंट में पैराशूट के ज़रिए आए हैं, लाए गए हैं, इनके स्टेक्स कहीं और जुड़े हुए हैं। इनको पार्लियामेंट के बारे में बात करने का कोई हक नहीं, क्योंकि ये अवामी नुमाइंदे नहीं हैं। इंशाअल्लाह बहुत जल्दी आप मुझे ये गारंटी दें कि नवाज शरीफ वापस आएंगे, उनको इंसाफ मिलेगा और उनकी ज़िंदगी को ख़तरा नहीं होगा। इन कातिलों के हाथ में उनकी ज़िंदगी नहीं होगी। मैं उनको शाम की फ्लाइट से बुलाऊंगी।
इंसाफ़ ऐं ज़िंदगी जे तहफ़ुज़ जी ज़मानत ॾियो त अॼु ई नवाज़ शरीफ़ खे ॾेह वापसि घुराईंदुसि। सिलेक्टेड हुकुमराननि खे मोटरवेज़ ऐं एयरपोर्ट सूदो मुल्की असासा गिरवी रखण जो को बि हक़ नाहे। ॿुधायो त मुल्की असासा गिरवी रखण सां कहिड़ी तरक़ी थींदी। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त मुअल हुकूमत खे हलाइण लाइ मुल्की असासनि खे बि दाव ते लॻाए सघनि था। हुकूमत खे बचाइण लाइ माफ़ियाज़ खे एनआरओ ॾिनो पियो वञे। सिलेक्टेड हुकूमत जो पार्लियामेंट सां को बि वास्तो नाहे। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे मरियम नवाज़ चयो त उस्मान काकड़ जी मौत ते सवाल थिया आहिनि त मामले जी जांच थियणु घुरिजे। जेकॾहिं आवाज़ दॿाइण लाइ उस्मान काकड़ खे क़तलु कयो वियो आहे त उन सां आवाज़ दॿाए नथो सघिजे। अहिड़नि क़दमनि सां आवाज़ दॿजण बदिरां वधीक आवाज़ उथंदा। ISI हेडक्वार्टर में वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि नेशनल इंटेलिजेंस कोऑर्डिनेशन कमेटी जो इजलास। वज़ीर आज़म तरफ़ां कमेटी जी कारकर्दगी जी साराह। ज़रियनि मूजिबि 2 कलाकनि ताईं जारी रहंदड़ इजलास में वज़ीर आज़म खे इंटेलिजेंस सरकार जी तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई। वफ़ाक़ी वज़ीर, इंटेलिजेंस सर्विस एजेंसीज़ ऐं FIA सरबराह बि शरीक हुआ। DG ISI लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद वज़ीर आज़म ऐं वफ़ाक़ी वज़ीरनि जी आजियां कई। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां सरकारी असासा गिरवी रखी बॉन्ड जारी करण ऐं कर्ज़ वठण जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी काबीना इस्लामाबाद, लाहौर, मुल्तान एयरपोर्ट ऐं मोटरवेज़ खे गिरवी रखण जी मंज़ूरी ॾेई छॾी। उन खां अॻु वफ़ाक़ी काबीना इस्लामाबाद क्लब खे गिरवी रखण जो प्लान तयारु करण जी हिदायत कई हुई, पर ऑफिसर शाही एयरपोर्ट्स, मोटरवेज़ ऐं इस्लामाबाद एक्सप्रेस वे खे लिस्ट में शामिल कयो। नून लीग अॻवान ख्वाजा आसिफ जी मनी लॉन्ड्रिंग ऐं आमदनी खां वधीक असासनि वारे केस में ज़मानत मंज़ूर। लाहौर हाई कोर्ट ख्वाजा आसिफ खे आज़ादु करण जो हुकुम ॾेई छॾियो। ख्वाजा आसिफ 29 दिसंबर 2020 खां जेल भोगी रहियो आहे। क़ौमी असम्बली में बजट इजलास ते हुकूमत ऐं ऑपोज़िशन मेंबर जी हिक ॿिए मथां तनक़ीद। नून लीग जे ख्वाजा साद रफ़ीक चयो आहे त करप्शन जो चूरन हाणे विकिरो थियण वारो नाहे। वज़ीर आज़म ऑपोज़िशन मथां फ़ौज खे भड़काइण जा इल्ज़ाम लॻाए रहियो आहे। ॿुधायो त कंहिं कहिड़े ऑफिसर सां राब्तो कयो। असांखे तव्हां मां ख़ौफ़ नाहे, तव्हां त असां खां बि वियल आहियो। शाहिद खाकान अब्बासी चयो त हिमत करे ठहराव पास कयो ऐं सदारती निज़ाम खे हमेशह लाइ दफ़न करे छॾियो। ऐवान में किताब जमहूरियत खे हया विया। सुभाणे चयो वेंदो त हिन जमहूरियत खां आमरियत बहितर आहे। बाबर अवान चयो त ऑपोज़िशन लीडर 4 ॾींहं उठ वेही करण बाद हलियो वियो। ऑपोज़िशन वारा फ़रार थियल लीडर्स खे चवनि त उहे बि वापसि अची वञनि। ग़ुलाम सरवर ख़ान चयो त नवाज़ लीग कॾहिं बि हारी दोस्त बजट नाहे ॾिनी। कोरोना बावजूदि न कंहिंखे नौकरी मां फ़ारिग़ कयो वियो ऐं नई पघारुनि में कटौती कई। मुझे समझ नहीं आ रही कि मैं इस स्टेटमेंट को या इस स्टेट ऑफ माइंड को क्या नाम दूं। इतनी अजीब बात की है। देखिए, जो बात इमरान खान साहब ने की है वो इन इटसेल्फ एक मुजरिमाना सोच की अक्कास है। मुजरिम को कहता है कि मुजरिम जो है वो जिम्मेदार नहीं है, बल्कि मजलूम जिम्मेदार है। जो छोटे बच्चे ज्यादती का निशाना बनते हैं, जो छोटी बच्चियां जैसे वो ज़ैनब थी, क्या वो इसलिए हुआ कि उन्होंने कुछ गलत कपड़े पहने हुए थे? आपको शर्म आनी चाहिए इस किस्म की बात करते हुए। मैं इस पे भरपूर अपना एहतजाज रिकॉर्ड कराती हूँ। ज़्यादती वाक़िअनि ऐं औरतुनि जे लिबास ते इमरान ख़ान जेका ॻाल्हि कई उहा हिकु मुजरिमानी सोच आहे। वज़ीर आज़म खे ज़्यादती वाक़िअनि ते मज़लूमनि खे ज़िम्मेवार करार ॾियण ते शर्म अचणु घुरिजे। नवाज़ लीग जी नायब सदर मरियम नवाज़ ज़्यादती वाक़िअनि बाबति वज़ीर आज़म जे बयान ते रद्दअमल ज़ाहिर कंदे चयो आहे त मासूम ॿारड़ा बि लिबास जे करे जिनसी ज़्यादती जो निशानो बणिजनि पिया। इमरान ख़ान रेप मुतासिरनि जी तौहीन कई आहे। इंसाफ़ ॾियण बदिरां तव्हां मुतासिरनि खे ई ज़िम्मेवार करार ॾेई छॾियो। पाकिस्तान में अहिड़ी ख़राब सोच जो ख़ात्मो ज़रूरी आहे। वज़ीर आज़म जे ख़ुसूसी मुआविन शहबाज़ गिल चयो आहे त इमरान ख़ान फहाशी रोकण जी ॻाल्हि कई आहे। हुन ईअं बिल्कुलु नाहे चयो त कपिड़ा नंढा या वॾा पाइण ते ज़्यादती जी ज़िम्मेवार मुतासिर औरत आहे। देसी जाली ऐं लिबरल्स वज़ीर आज़म जे बयान खे ग़लति रंग ॾींदा आहिनि। वज़ीर आज़म जे औरतुनि जे लिबास बाबति तकरारी बयान ख़िलाफ़ कराची प्रेस क्लब वारो औरतुनि जो एहतजाज। चीन मां साइनोवेक जा वधीक 20 लख डोज़ पाकिस्तान पहुचाया विया। चीनी वैक्सीन जी खेप ख़ुसूसी जहाज़ ज़रिए आंदी वई।
NCOC मूजिबि आलमी मार्केट में NDMA वैक्सीन ख़रीद करे रही है। वैक्सीन सेंटर से पहुंचाइण जा इंतजाम किया विया आहिनि। खे पहुचण बाद माहवार वैक्सीनेशन में इजाफ़ो थी। PP सेनेटर सलीम मांडवीवाला ते किडनी हेल्थ पार्क रेफरेंस में पर्दे जुर्म लागू। इस्लामाबाद की एहतसाब अदालत एजाज हारून, अब्दुल गनी मजीद, तारिक महमूद और अब्दुल कादिर शहवानी ते भी पर्दे जुर्म लागू करे छड़ियो। जवाबदारन तरफां ॾोह मञण का इनकार। अदालत ईंदड़ ॿुधणी ते शाहिदन के तलब करे वरितो। सलीम मांडवीवाला चयो आहे त एहतसाब अदालत जा चक्कर लगाए नेठ पर्दे जुर्म लागू थी वियो। जावेद इकबाल के ॿीहर नैब चेयरमैन बणायो वञे त इहा मुल्क लाइ वॾी तबाही हूंदी। सेनेट चेयरमैन भी दबाव में अची चए थो त नैब चेयरमैन की तलबी के छॾे ॾियो। इस्लामाबाद हाई कोर्ट में अल अजीजिया, एवनफील्ड और फ्लैगशिप रेफरेंस में नवाज शरीफ, मरियम नवाज और कैप्टन रिटायर्ड सफदर की अपीलन से ॿुधणी। नवाज शरीफ की गैर मौजूदगी में अपीलन जो मुस्तक़बिल छा हूंदो। इस्लामाबाद हाई कोर्ट अहम कानूनी नुक़्ते ते फ़ैसिलो महफूज़ करे वरितो। लाड़काने के तालीम खाते और नाने वारी ऑफिस में मुबैना तौर करोड़ों रुपये की करप्शन वारो रेफरेंस। सखर की एहतसाब अदालत नैब चेयरमैन के 2 जांच ऑफिसर्स खिलाफ कार्रवाई की सिफारिश करे छड़ी। ज़रियन दावा कई है तो एहतसाब अदालत नैब ऑर्डिनेंस के सेक्शन 31B तहत दाखिल रेफरेंस में लगायल इल्ज़ाम साबित न करण तां 2 जांच ऑफिसर्स खिलाफ नैब चेयरमैन के कार्रवाई की सिफारिश कई है। एहतसाब अदालत सखर ॾोहो साबित न थियण ते अॼु 12 ऑफिसर्स के बरी करण जो फ़ैसिलो ॾिनो हो। सिंध में गैस जो बहरान शिद्दत इख्तियार करे वियो। सनतन के गैस की फ्राहमी बंद। सुई सदरन मूजिब नॉन एक्सपोर्ट सनतन के गैस की फ्राहमी अणॼातल मुद्दे ताईं बंद रहंदी। जनरल इंडस्ट्रीज़ के भी 50% गैस की फ्राहमी बंद रहंदी। कराची के इलाके डिफेंस में 20 इंच गैस पाइपलाइन जो मरम्मती कम जारी। डिफेंस ऐं क्लिफ्टन के केतिरनि इलाक़नि में गैस की मुअत्तली रहवासी परेशाननि के मुंहुं ॾियण लॻा। कराची की दहशतगर्दी टोड़ अदालत बहरिया टाउन केस में ज़मानत ते आज़ाद जवाबदारन जा बयान रिकॉर्ड न करण ते जांच ऑफिसर के नोटिस जारी कंदे 26 जून ते तलब करे वरितो। दरख़्वास्त गुज़ारन मौक़िफ़ इख्तियार कयो त जांच ऑफिसर बयान रिकॉर्ड नथो करे। थाणनि ते घुराए धमकायो पियो वञे। मीरपुर ख़ासि की अदालत बहरिया टाउन केस में नामज़द 5 खां वधीक अॻवाननि जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। नौशेरो फिरोज़ की अदालत हुकुम ते अमल दरामद न कंदड़ SHO के हथकड़ियूं लॻराए छॾियूं। एडिशनल सेशन जज जी अदालत अदालती हुकुम नज़रअंदाज करण ते SHO हनीफ महर के गिरफ़्तार कराए सज़ा तौर विहारे छॾियो। सिंध में पीअण जे पानी की खोट खिलाफ शहरी सरापा एहतजाज बणियल। मिठी में कौमी अवामी तहरीक के सर ते पैदल मार्च। औरतूं ऐं ॿारड़ा भी शरीक। कोटड़ी के भिजाई कॉलोनी वासिन जो बस्ती रोड से धरणो। मीरपुर साखड़ो में भी शहरी रोडन से निकली आया। पानी की खोट के इंतजामिया खिलाफ नारेबाजी। शहरन तरफा नोटिस वठी मसलो हल करण जो मुतालबो। सिंध यूनिवर्सिटी इंतजामिया तरफा कोरोना और मुआशी ॾुखियाईनि बावजूद फीस में घाटे तोड़ वाध करण खिलाफ शागिर्द सरापा एहतजाज बणियल। सिंध यूनिवर्सिटी में शागिर्दनि जो आर्ट फैकल्टी का AC2 ताईं रैली बाद धरणो। लाड़कानो में सिंध यूनिवर्सिटी कैंपस आॾो धरणो। शागिर्दनि जो चवणु आहे त यूनिवर्सिटी में सहूलतूं ॾियण बदिरां फीस में इज़ाफ़ो कयो पियो वञे। कोरोना और मुआशी परेशानियुनि की सूरत हाल में फीस वधाइण सां ॾुखियायूं वधी वेंदियूं। शागिर्दनि तरफां फीस में घाटे तोड़ बाद वापसि वठण जो मुतालबो। पीरगोट के राशिदिया मदरसे में पढ़ंदड़ खिपरो बासी खुताबी जो पुरस्कार मौत। 17 वरन के मोहम्मद याकूब जी मदरसे की कॉलोनी में संदस माइट के घर में लाश मिलो। पुलिस लाश पोस्टमार्टम बाद वारसन हवाले करे छड़ियो। वारसन तरफा वाक़े की अमदूरी जांच जो मुतालबो। से कच्चे बंद में उते ॾींहं जो रहियो रात जो कढियूं कलाक ॾेढ जो बंदि करायूं वरी कलाक ॿेड़ी ते चढ़ायूं कलाक ॾेढ खां पोइ वरी दरिया पार थियो पोइ कलाक बाद ॿियो कप बंदि कयो वियो। बंदूक कान ॾेखारिनि डेली पोइ कल इहो मुंतकिल कान पिया कयूं ॿिए ज़िले में। असांजी महिरबानी SP तुफ़ैल साहब जेको टीम बीठी हुई का ॿी पुलिस बि हुई उते मुक़ाबलो थी वियो पोइ असांजी पुलिस जे हथ जी उहो भॼी विया। बसि मां सां विढ़ंदा अॼु घर वरी कोन
हिड़दा जॾहिं मुंतकिल कयो वरी कल्ह शाम जो इहो SP साहब उमर तुफल साहब जी महिरबानी सां असां दादा थी वियासीं। पनो आखिल भरसां अगवा थियल मीठो माथेरो वासी पुलिस एहलकार ऐं संदसि घरवारी 27 ॾींहं बाद बाज़ियाब। इलाइक़े में राजोनी कोशिशुनि सां जोड़े जी बाज़ियाबी था छो बोल। पुलिस तरफ़ां एहलकार इब्राहिम चडड़ ऐं संदसि घरवारी मुस्मात सचल खे धाड़ेलनि सां मुक़ाबले दौरान बाज़ियाब कराइण जी दावा। धाड़ेलनि जोड़े खे पुट जे रिश्ते लाइ पनो आखिल घुराइण बाद अगवा कयो हो। संदनि वारसनि खां 50 लख रुपया भुग बि घुरियो वियो हो। बाज़ियाब थियल एहलकार इब्राहिम चडड़ टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त धाड़ेल अगवा करण बाद कचे जे इलाइक़े रती बेलो तहखानी में रखियो। धाड़ेल तशद्दुद कंदा हुआ ऐं मारण जूं धमकियूं बि ॾींदा हुआ। ऐं सिंध में आपघात जे वाक़िअनि में बाद लाड़काणे में घरू अणबड़त सबबि 3 ॿारनि जे पीउ नवीद जतोई पाण ते पिस्तल जो फाइल करे आपघात करे छॾियो। कुंडरी भरिसां बीमारी खां तंग पीरसन मजनू मेघवाड़ आपघात करे छॾियो। सकरन जे ॻोठ हफ़ीज़ उनड़ में 9 दर्जे जे शागिर्द अज़ीज़ुल्ला उनड़ घर भातियुनि सां कावड़ जी ख़ुदकुशी करे छॾी। समारोह में 50 वरनि जे रमज़ान माछी ज़ाल सां कावड़जण बाद ज़हर पी छॾियो। अस्पताल मुंतक़िल। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइन चवंदे थियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।